जी साईं जी जी साईं जी साईं वडेरे केड़ खाने जे वाटर काथे तो हले सही बंदा हाँ साईं मां बंद तो क्या ये छाणो साणो हलेस पो सीमा बंद तो क्या बाबा बंद तो क्या हाज़िर छा क्यों से बद बा बद बस सुकत साणे हाणे हलाए कीअं थो वञेस हलो साईं साईं केड़े खाने जो वाटर मां सुक करण पाण लही असली को छाणो भी न तो हले हेठ पानी पुॼाइणो आहे साईं इहो ॾिसे तो आबादगार रड़ियूं था कनि न साईं न हला था साईं खुदा जो कसम आहे छाणो भी न तो हलेस तू दिल जा कर हाँ वरी वञा तो मेवे वारे ॾे हाँ हाँ ठीक आहे साईं अरे बिलदार बोतर वाटर के बंद की खैरता है बोतर इंजीनियर साहब जो हुकुम आहे अॼु वारो करे आया आहियूं हेठि माण्हुनि जा माल मरनि था उन बोतर उन्हनि खे पाणी पुॼाइणो आहे अॼु बोतर वारो करे आया आहियूं अॼोको ॾींहुं तव्हांजो अरे को मरे न माल मरे न पाण मरे न मुझे वाटर जो बंद की बोतर कुझु एहसास कर सॼी उमिरि पाणी पीतो जो हिकिड़ो ॾींहुं वीचारनि पीतो उन्हनि जा माल मरनि था उन्हनि खे लाश जे लाइ दफनाइण जे लाइ पाणी ढुक कोन्हे बोतर को अलाह जे कहर खां ड्रिज सही अरे मांखे ख़बर आहे तोखे उन्हनि जे लाइ अहसास आहे घणो मतो न हण बोतर सही पाणी वेंदो त हुननि जी बि आबादी थी वट सही मां पंहिंजे ईमान सां गद्दारी न कई आहे गरीब आहियां बेलदार आहियां पंहिंजी पघारी ते खाईंदो बाक़ी मां कॾहिं रिश्वत में कोन्ह कटो आहे ख़बर आहे ॿियो हे वट हे 2000 वट हट बोतर ये तू पैसा पंहिंजा पाण वटि रख मां कॾहिं ज़िंदगी पंहिंजो ईमान नाहे खपायो हेठि जीअं तीअं करे पाणी पुॼाइणो आहे इंजीनियर साहब जो हुकुम आहे साईं अच्छा हा बोतर छॾ ईमान पको थी हा साईं भला हेठ बोतर ॻाल्हि ॿुध तुंहिंजे वाटर खे लही मां पाण छाणो लायासि थो अहिड़ी ॻाल्हि लाइ हेठि पाणी नवे बि परवाह न आहे बोतर वारो ॼाण 5 बजे हूअं ई पूरो आहे पर बोतर मुंहिंजी पारत थी इंजीनियर पुछई न चइजां मां छाणो लाथो हाणे बोतर साईं मां पाण लही लायां जो ईमान जो ॻाल्हि तो करे न जी बोतर ताप जो बेगर तो बेलदार बोतर बस हला खुश खोल खोल बोतर लही मां पाण खोलियां थो ॾाढा वेठा आहिनि वञो था मरनि खोल चई बोतर जाई दो केड़ो मुझे हेठन सा केड़ो का मां के 3000 मिलया बोतर इंजीनियर लगा लेके जाए न न बस खोल अल्लाह खुश कंदी खोलिया तोरे धप तो जई हां सही हो वनी खोलिया हे बोतर हाने 3000 देयो बोतर कदी कावड़ में होयो अरे वाह हेठिया उन्या मरन दा असा जो केड़ो कम हानी हेठन सा असा जो कम थियो असा के मिलया 3000 हाने हेठिया जाने हेठन जा कम हुई भी 5 बजे वारो पूरो वनी खोलिया तो बोतर जो बोतर वयो ना हां वयो